खत्म नबूवत, ताजदार खत्म नबूवत, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत तलबा इस्लाम, उलमा हक, उलमा देवबंद। الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم أمن هو قانت آناء الليل ساجدا وقائما يحذر الآخرة ساجدا وقائما يحذر الآخرة ويرجو رحمة ربه قل هل يستوي الذين يعلمون والذين لا يعلمون إنما يتذكر أولو الألباب قل يا عبادي الذين آمنوا اتقوا ربكم للذين أحسنوا في هذه الدنيا الدنيا حسنة
وأرض الله واسعة إنما يوفى الصابرون إنما يوفى الصابرون أجرهم بغير حساب وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأهوال مقتحم अज पंजवी जूला सन 2021 14 ज़ुल्हज 15 जी रात 1442 हिजरी कंबर शहर जे तूबा मस्जिद में बरदर अजीज दौरा जुबारिया की अल्लाह ताला पुट जी नेमत अता फरमाई उनजे खुशी जे मौके ते ऐं उन सां गॾोगॾु ज़ुल्हज जे महीने में सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत सही फारूक अहमद साहब सही मोहम्मद सादिक साहब खलीफा अहमदीन साहब ने हुकुम फरमायो इस्लामी गणप जे लिहाज का ज़ुल्हज जो महीनो 12 महीनो ऐं मुहर्रमुल हराम जो महीनो 1 महीनो इस्लामी महीना मुहर्रम का शुरू थींदा आहिनि ऐं ज़ुल्हज ते पूरा थींदा आहिनि महीना 12 इन इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावाति वल अर्द मिनहा अर्बअतुन हुरुम यकीनन महीने जो गाना तो अल्लाह पाक वटा त महीना घणा बाबा 12 अल्लाह तो वर्मा 12 महीनन मां 4 महीना चूंडिया ज़ुल्क़ाद ज़ुल्हज मुहर्रम ऐं रजब ये 4 महीना चूंडिया पहिरियों महीनो मुहर्रम 12 महीनो ज़ुल्हज
अवा नजर कंदो तो ज़ुल्हज महीने में भी कुर्बानी नजर पई अचे, तो मुहर्रम जे महीने में भी कुर्बानी पई नजर अचे। ज़ुल्हज महीने जी 10 तारीख़ ते कुर्बानी आहे जनाब इब्राहिम अला नबीना अलैहि सलातो तस्लीम जे पाजे पुत्र के अल्लाह जे नाले ते कुर्बान कियो। दुनिया वारन खे रब ॾेखारियो त इब्राहिम अलैहिस्सलाम के पांजो पुत्र एॾो प्यारो न हो, पांजे पुत्र खां वधीक मां अल्लाह सां प्यार हो। रब खे त ख़बर आई, पर अल्लाह दुनिया वारन खे ॾेखारियो। तो अल्लाह तबारक व तआला मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां मेहर फरमाई। जितने कमजोर आखिरी उम्मत ये वड्डो कुर्बानिया जो मता पुत्र कोई न सगन तंहिंजे करे अल्लाह ताला बदले में इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जन्नत में तुंबो आणे ॾिनो जेको कुर्बान थियो। एक तो तुझे मथा भी रब मेहरबानी कई तो जनाब इस्माइल सलाम जे औलाद मां असा जो मिठड़ो मोहम्मद अरबी दुनिया में जलवे अफरोज थियण वारो। वो मदीने जे मीर जो डाडंग अन दावत इब्राहिम व बिशारत ईसा और इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो समरो हां असर आया ईसा नबी जी बिशारत अरड़ा ज़ुल्हज ते शहादत आहे मज़लूम मदीना हाफिजुल कुरान जामिउल कुरान ज़िन्नूरैन के लक़ब सां नवाज़िल सय्यदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। वो मदीने जे मीर जो दामाद पहली मुहर्रमुल हराम के शहादत आहे मुराद पैगंबर सहरे रसूल दामाद अली फातिह ईरान फातिह मिस्र फातिह शाम फातिह ईरान सय्यदना अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जेको मदीने जे मीर जी दुआ जो समरो हो, जेको मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सरो हो, उन जी शहादत दह मुहर्रमुल हराम ते शहादत आहे नवाज़े रसूल जिगरे गोशे बतूल सय्यदना इमाम आली मकाम सय्यदना इमाम हुसैन बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आहे। कंबर जा गैरतमंद मुसलमानों इस्लाम जो आखिरी महीनो भी कुर्बानी, इस्लाम जो पहलो महीनो भी कुर्बानी ऐं उहा नज़र कंदो त इस्लाम जे पहले महीने में जिन कुर्बानी ॾिनी उहो बि मदीने जे मीर जा वेझा हज़रत हा ऐं जंहिं ज़ुल्हज जे महीने में कुर्बानी ॾिनी उहो बि मदीने जे मीर जा हज़रत हा वेझा हा अज़ीज़ हा कुर्बानी ॾियण वारा हुजूर जे घराने जा माण्हू हा। तंहिंजी माना इस्लाम कुर्बानी सां आयो आहे। रब तो फरमाए त कुर्बानी खां सवाइ जन्नत न मिलंदी। दोस्तो अरड़ा ज़ुल्हज ते ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत आहे जंहिंजो नालो उस्मान आहे, बाबे जो नालो अफ़ान आहे। उन जी ॿ शयूं मशहूर एक हया जो सखा ये उनकी बड़ी सही मशहूर हया में आला जंहिं सॼी ज़िंदगी पंहिंजी उघड़ बि न ॾिठी, सॼो हथु कॾहिं बि उघड़ ते न वियो। जॾहिं खां वठी रसूल जे हथ ते हथु रखी बैयत कयईं उहो हथु कॾहिं उघड़ ते न वियो। एॾो हयादार हो, एॾो हयादार हो जो हिकु दफ़े मदीने जो मीर इमाम लंबिया वेठा हा। अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम अफीफ इस्लाम फरमाए थी दरवाज़ो खड़कियो।
साईं ने वेठा पुटनि पुछ फरमाए पुट केरु आहे आवाज आयो साईं अबू बकर पान फरमायो हलिया अचो ठीक नहीं वेठा हा पिनी मुबारक ता गोद मुबारक परे साईं फरमायो हलिया अचो सैयदना अबू बकर सिद्दीक आयो साईं हथ मिलायो खुश आयो खैर यो ये वेठा वही दरवाजो करके केरो थे साईं उमर हरे आज ये टेक रही हरे आज वही दरवाजो करके केरो थे साईं उस्मान पान फरमायूं बचड़ा बमिन इंतजार कर इंतजार थियो मुझो साईं उथिया गोद मुबारक ठाहियूं टेक छॾियूं उस्मान आयो मिलिया मजलिस बर्खास्त थी सब हलिया अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम हफीफ इस्लाम मदीने जे मीर जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी मोमिनन जी अमर सी साईं तहां टेक रहे वेठा हो साईं तहांजी पिनी मुबारक ज़ाहिरी साईं दरवाज़ो करके मुंहिंजो अबो आयो साईं तहां अचण जी इजाज़त ॾिनी साईं मुंहिंजा तहांजी पिनी मुबारक तहां कपिड़ो परे हो साईं तहां टेक बि न छॾी इते ईअं भाकुर पातव वरी उमर आयो वरी तव्हां पंहिंजी टेक न छॾी उते भाकुर पातव साईं उस्मान आयो तव्हां उनखे बीहारे सिधा थी वेठो पंहिंजी गोद मुबारक ठाहियव पंहिंजी टेक छॾियव छा ॻाल्हि मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो मुंहिंजी राणी आशा सब साहबी मुंहिंजा हयादार सब साहबी मुंहिंजा हयादार पर के उस्मान एडो हयादर ये दरवाजे का मोहम्मद करीम की टेक ॾींदो ॾिसे हितां जो हितां वापस मोटी वञे पंहिंजे कम जो ख़्याल न करे हितां जो हितां मोटी वञे ओ मुंहिंजी राणी आशा उस्मान मुंहिंजो उहो हयादार जेका अल्लाह जा मलाइका हया कंदा आहिनि मां मुहम्मद जो हया छो न करियां कंबर जा गैरतमंद मुसलमानों हजरत उस्मान जो हया अल्लाह जा मलाइका कंदा नबी ने फरमायो मां उन जो हया छो न कयां एडो प्यारो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया एडो प्यारो जो हिकिड़े माण्हूअ जो जनाज़ो खणी आया साईं जे ज़माने में जनाज़ो मुसलमान हो साईं जो जनाज़ो पढ़ायो पाण फरमायूं केरु चई साईं फिलाणो अब वञो न निकिरी वञो न जेकी मुरूदनि में वेठा हो हाणे बाहि लॻी अथव हलो हलो पुट हलो छॾो न वञनि नंढड़ा मयार कान्हे जागो था न भा जनाज़ो खणी आया साईं माण्हू जो जनाज़ो पाण फरमाए कंहिंजो आहे मदीने जे मीर फरमायो खणी वञो सुमा मोहम्मद जनाज़ो न पढ़ंदो सांस हदीस तो पढ़ कंबर वारो हदीस अब अच्छा है अब वञ तुझे तोखे बि हाणे यादि आया वञ मौलूदनि में कोई बि न पहुच वञ मोटी अचो न अचव तेसि ताईं मां वेहां थो चुप करे भला मौलूद वेंदो त हुनखां मोकिलाए त सही न ॻाल्हि है ना अब जागो त अब साईं अचो साईं फारूक अचो हाणे जेको उथंदो जेको वेहंदो अब साईं तव्हां बि अचो वरी न उथो अलाह जो नालो सब चओ न सुभान अल्लाह साईं जो जनाज़ो पढ़ो साईं फरमाए कंहिंजो आहे साईं फिराणे जो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो ना मां मोहम्मद जो जनाज़ो न पढ़ंदुसि
सही छो हालांकि रहमत वारो नबी कुरान तो फरमाए वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह फरमाए मुझा सोना सा तो के सारे जहान जे लाए रहमत करे मोकिलियो। हुजूर चयो सैन जो जनाज़ो पढ़ो आका से फरमायो केर सही पिलाणो पान फरमायो खणी वञोसि मां मोहम्मद जनाज़ो न पढ़ंदो मांस। अल्लाह अल्लाह सही छाजे पान फरमायो इन्नहु यबग़ज़ उस्मान इन्नहु यबग़ज़ उस्मान फअबग़ज़हु अल्लाह। हुजूर फरमायो इन माण्हूअ जो उस्मान सां बुग़्ज़ हो इन माण्हूअ जी उस्मान ते कावड़ ही इन माण्हू उस्मान ते नाराज़ हो। इन्नहु यबग़ज़ उस्मान इन माण्हूअ जो उस्मान सां बुग़्ज़ हो व अबग़ज़हु अल्लाह। हुजूर फरमायो इनके मथां अल्लाह जो डर न रहा मां मोहम्मद जो जनाज़ो न पढ़ंदो जंहिंजे मथां अल्लाह जो डर हुजे। अल्लाह अल्लाह कंबर जा गैरतमंद मुस्लमान चओ त हज़रत उस्मान मदीने जे मीर खे ॾाढो प्यारो हो ॾाढो प्यारो हो जो नबी से उन माण्हू जो जनाज़ो न पढ़ियो चई उस्मान ते कावड़े अल्लाह खणी वञोसि मां जनाज़ो न पढ़ंदुसि। हदीस तो बड़ा जिम्मेदारी सां ॻाल्हायां जमीयत उलमा इस्लाम जी स्टेज आहे हदीस ॾेखारण जे लाइ तयार आहियां। साईं जन शख्स जो जनाज़ो न पढ़ियो जेको मदीने जे मीर जे दामाद हज़रत उस्मान सां पियो बुग़्ज़ रखे मोहम्मद उन जो जनाज़ो न पढ़ियो। अरे हज़रत उस्मान एॾो मदीने जे मीर खे प्यारो हो एॾो प्यारो हो जो मदीने जे मीर यकी बादीगर मोहम्मद पंहिंजूं बनियानियूं परणायसि। एड़ो एजाज़ो कंहिंखे बि न मिलियो कंहिंखे कहीं भी नबी जो बनियानियूं यके बादीगर कहीं भी उनजे हवाले के नाहिन उनजे सहाबीअ के नाहिन जे यके बादीगर हिक में जे पुछा जेकॾहिं निकाह में मदीने जे मीर पंहिंजूं बनियानियूं ॾिनियूं हन त हज़रत उस्मान खे ॾिनियूं हन। मदीने जी मीर खे 4 न्याणियूं हो 4 पुट हा हिक न्याणी बीबी ज़ैनब बीबी उम्मे कुलसूम बीबी रुक़ैया ऐं बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला। नता चो सुभान अल्लाह तव्हां चओ त मौलवी साहब नबीअ जी न्याणी जे बि नाला लाउड ते खणी नबीअ जी न्याणी जा नाला अॼुकल्ह इस्लाम नाला ॿाहिरि कढिया आहिनि मुंहुं अंदरि लिकाए औरत पर्दे में औरत नबी जूं बीबियूं सब पर्देदार नबी जूं न्याणियूं पर्देदार ओ दोस्तो इमाम हुसैन जूं बीबियूं पर्देदार उन जूं न्याणियूं पर्देदार अहल बैत पर्देदार सैयद पर्देदार उन जूं बीबियूं पर्देदार सैयदन जूं औरतूं ॿाहिरि न निकिरंदियूं हन छो असां अॼोके ज़माने में वरी नाला लिकायासीं मायूं ॿाहिरि कढियूं। ग़लति थो ॻाल्हायां सब चुप थी आओ। मौलवी अब्दुल जब्बार तुझे ज़ाल जो नालो छा आहे मां चुप कर ज़ाल जो नालो तो पुछ मत पर पुट्रा छो मौलवी जी ज़ाल मथे आ छा 1000 मौलवी जूं ज़ालूं गॾु कयो मां सोने मौला अलीअ जे राणीअ जे जुती मुबारक जे मथां घोरे नबी जूं बीबियूं सभिनी बीबियुनि खां मथे असां मुंहं लिकायासीं असां मुंहं कढियासीं ॿाहिरि नाला लिकायासीं पर इस्लाम नाला ज़ाहिर कया पर औरत पर्दे में बंद थी आहे या न। मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया पंहिंजी न्याणी परणायसि
हुजूर के टे चार न्याणियों अम्मा बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अबुला सके परणायो जेको मदीने जे मीर जो सोटो हलो उस्मान के कन्याणी ॾिनो खुदा जी ज़ात जो कसम वो फौती वई वरी मगर उस्मान आयो पान फरमायो उस्मान जी मुझा साईं शागर उठ कमगीर मुझा साईं मुझो तवा सा वॾो रिश्तो रिश्तो हो पर मुझा साईं हमारी न्याणी मुझे घर में हुई फौत थी वही आका से फरमायो पुट का गाल काने अच तमाम भी न्याणी ने का हो करे जाए तो हुजूर भी न्याणी ॾिनी बाकी चौथी न्याणी सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला मुझे मौला अली के परणायो अल्लाह एडा मदीने में बदर फतह थियो एडो नबी जी न्याणी फौत थी वई हलो उस्मान बदर में न आयो हो आओ मता चओ तो उस्मान बदरी सहाबी न आयो बदर में त दाखिल न थियो पर मदीने जे मीर फरमायो उस्मान जी मुझा साईं उस्मान तू जी रानी बीमार तू पंहिंजी घरवारी जी खिदमत कर तू बदर में न आलो पर मां मोहम्मद करीम के बदरी साहब जो दर्जो ॾींदुस घरवारी बहुत ही बीमार हुई हेडो बदर फतह थियो हेडो नबी साईं जी न्याणी हेडो खुशी हेडो गम हुजूर जी न्याणी वफात करे वई बदर शहीद थियो बदर फतह थियो जो बदर में सहाबी ने शहीद थिया और बदर में वडी कामयाबी हम मिली जो नबी से फरमाए मुझी उम्मत जो वडो फिरौन जहन्नम रसी अबू जहल बदर में वियो उतबो बदर में वियो सेब वडा वडा रेस उन जा कंध बदर जे मैदान में कड़जी विया अबू जहल जो कंध मुसलमान जे नंढन बिन मासूमन बच्चन जे हथा जहन्नम रसी थियो न तो जे सुभान अल्लाह नहीं ॾाढा न तो जे और दोस्तों खुशी क्यों दिन मुसलमान जे नंढन बच्चन जे हथा अबू जहल जहन्नम रसीद थियो चो सुभान अल्लाह पाकिस्तान कने आजाद थियो केड़ी तारीख दे अरे वाह बाबा मां अंग्रेजी तो पूछा 14 अगस्त न हाँ जो इंशाल्लाह हाणे 14 अगस्त पाकिस्तान आजाद थियो हो न 14 अगस्त जी रात वडो काफिलो कराची में हलंदो जो इंशाल्लाह 14 जी रात पाकिस्तान जी आजादी जी रात जो हिन ज़ालिम ने जाबरन कादियानी नवाज हुकूमत में जो इंशाल्लाह अल्लामा राशिद महमूद कराची में वडो धरणो आयो जो इंशाल्लाह हिन मां भी इंशाल्लाह संगे आजादी मिलंदी नारे तकबीर बुलंद आवाज सां नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा कादानी बेगैरतंदे कादानी लांतीरंदे कादानी सुरंदे इस्लाम दे दुश्मनंदे पाकिस्तान आजाद थियो हो 14 अगस्त दे इमरान जी हुकूमत मां भई चो इंशाल्लाह हलंदा से कराची मोटंदा से त हिननि मां जान छुट्टी पवंदी चो हलंदा से चो राशिद महमूद जे आर्डर ते चो पंहिंजे कायद जे हुकम ते चो मथन तां कफन बधी चो कराची में पहुंचंदस और दोस्तों मां जे ॻाल्हि करे हलंदो क्या हज़रत उस्मान के मदीने जे मीर पंहिंजी ॿी न्याणी परणाई चवनि सुभान अल्लाह उहा बि पहुती वई हलो उस्मान रज़ी अल्लाह ताला नो अचे पियो तो मदीने जे मीर फरमायो पुट जी मुझा साईं साईं तव्हांजी न्याणी मुंहिंजे घर में हुई साईं वॾो रिश्तो हो साईं उहा न्याणी त शफ़ाउत थी वई अल्लाह हदीस जा लफ़्ज़ तो ॿुधो कंबल जा ख़ैरतमंद मुसलमान खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर फरमायो पुट हिक ॾींहुं मैं फौत ॿी ॾींहुं मैं फौत पुट हाणे त न्याणियूं कोन्हनि अल्लाह पर मैं तूं
मदीने जे मीर फरमायो ओ पुटो उस्मान अगर 100 न्यायूं हुजन मां मोहम्मद मुस्तफा तो के निकाह कंदो दीदो वञा ओ फौत थी वञन मां मोहम्मद तो के परणाईंदो वञा उस्मान जामिउल कुरान हाफिजुल कुरान कुरान जो हाफिज अल उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हिक शय या मशहूर आया जो सखावत सखी दे एडो सखी हो खुदा जी ज़ात जो कसम अजरे मुझो साईं मको छड़े मदीने मदीने में हिकिड़ो खूह हुयो जेको यहूदी जे हवाले हुयो नबी सही ॾिठो मुस्लमान जो न्याणियूं मुस्लमान जो औरतूं पाणियूं भलंदियूं वञनि देर थियूं अचनि हिननि खे पाणीअ जो वारो देर सां थो मिले अल्लाह ऐं उन्ही खां बाद में पाणी महांगो थो मिले मुंहिंजे साईं खे कम थियो गमगीन थियो चेहरे ते कम जा असर ज़ाहिर हुज़ूर मस्जिद में ऐलान कयो मुस्लमानो ईमान वारो ओ सखियो जेको इहो ख़रीद करे मुस्लमाननि जे हवाले कयो अल्लाह उनखे जन्नत जो शरबत पियारींदो नबी ने ऐलान कयो यो खूह जेको आहे यहूदी जे हवाले आहे इहो ख़रीद करे न मुस्लमाननि जे हवाले केरु कंदो नबी से ऐलान कयो हलो उस्मान साईं ऐलान ॿुधो नबी से ऐलान करे छॾियो भॼंदो वियो वञी उन खूह जे मालिक सां ॻाल्हाई जेको रोज़ी कंदो हो चई फलाणा खूह खपाईंदे चई न उस्मान साईं खे सुञाणींदो हो माण्हू छो त हज़रत उस्मान वॾो वापारी वॾो ताजिर हो वॾो मदीने में हिकु दफ़े ॾुकर पियो अनाज महांगो थी वियो एॾो महांगो अॻ में हीअ ॻाल्हि कया त पोइ हज़रत उस्मान जी सखावत खोल न हदीस जा किताब छो भरोसो रखियो अथई उस्मान सां छा बिगाड़ियो आहे तुंहिंजो उस्मान जो ईद ग़दीर जो मल्हाई छा बिगाड़ियो आहे तुंहिंजो सहाबा ओ दोस्तो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु वयो यहूदी खे चई खूह खपाईंदे चई न उस्मान चई भला अधु ॾींदे अधु उन समय तो उस्मान वापारी आहे आयो आहे मदीने में वापार कर चई अधु ॾींदो मां चई घणो वठंदे चई 12,000 दिरहम घणा सऊदीअ जा हाणे 12,000 रियाल वरी जोड़ो जी पाण कजो 1,000 ते 80,000 घणो आहे 42 1,000 ते 40 42,000 हाणे पाण जोड़ो कजाए 12,000 12 चई यार मांगो ॾाढो आहे पर मांगो ख़रीद करे अधु ख़रीद करे मां मोहम्मद मुस्तफा जे चेहरे ते ख़ुशी ॾिसण थो चाहियां चई अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो चई ठीक चई कॾहिं तूं भरींदे ॿिए ॾींहुं मां भरींदुसि ठीकु लिख ॾिठी 12,000 दिरहम ॾेई करे हलो उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु रोणंदो अची करे मदीने जे मीर खे चई हे मुंहिंजा साईं हे मुंहिंजा आका या रसूल अल्लाह हे अल्लाह जा दादला नबी से मां खूह ख़रीद करे आयो आहियां साईं तव्हांजी मिल्कियत साईं तव्हां मुस्लमाननि जे हवाले करे छॾो साईं मुंहिंजो न आहे साईं तुंहिंजो साईं तुंहिंजी उम्मत जो मां उस्मान जो कोई हिसो कोन्हे हलो उस्मान फरमायो साईं तव्हां हिनखे इस्तेमाल कयो ऐलान थी हलो उस्मान ऐलान कयो ख़रीद कयो हिकु ॾींहुं असां भरींदासीं ॿिए ॾींहुं यहूदी भरींदो वारे वाह यार उस्मान सखी चवे थो जॾहिं उस्मान जो वारो हुन मां मुस्लमान त पाणी मुफ़्त में भरे वञनि पर मदीने जा काफ़िर बि मुफ़्त में भरे वञो नथो चए सुभान अल्लाह वो पैसनि ते पियो खपाए हलो उस्मान चयो बाबा मुस्लमान त मुफ़्त में भरे वञो पर काफ़िर यहूदी सभु
अनाज अची वियो 1000 ऊंट अनाज चयो उस्मान यार दे खबर मेहरबानी कर तुझो अनाज आयो 1000 ऊंट कणक जा बोरा भरजी मेहरबानी कर असा तोखे नफ़ो दा ॾियूं रुपए ते 8 आना चई यार न चई भला 12 आना चई न चई रुपए ते रुपयो था ॾेई असांखे हलो उस्मान फरमायो न यार न मूंसां हिकिड़े ॿिए सेठ ॻाल्हायो ॿिए सेठ ॻाल्हायो चई कहिड़ो चई हुन सेठ मूंखे रुपए ते 10 रुपया थो ॾे 10 रुपया अवां बि रुपए ते 10 ॾियो त साईं वॾो नफ़ो रुपए ते 8 न चओ 12 न चओ रुपए ते रुपयो चओ पर उस्मान इहो कहिड़ो सखी आहे सेठ जेको रुपए ते 10 रुपया थो ॾे उस्मान फरमायो तव्हां सेठ खे नथा सुञाणो उहो सेठ करीम जो मौजा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा फरमायो जेको हिक नेकी कंदो दाने के जो सवाब ॾींदो मांस जेको 1 रुपयो ॾींदो 10 दुनिया में ॾींदो मांस 70 आख़िरत में ॾींदो मांस 1000 ऊंट हज़रत उस्मान मुफ्त में विराए छॾिया ग़रीब अहिड़ो सखी केरु वाह जो सखी हो उस्मान अल्लाह जी ज़ात जो कसम हिकिड़े ॾींहुं उठ माखीअ जो भरियो पियो वञे उठ वापारी हो न हिकिड़ो ग़रीब मिलियुसि ओ साईं उस्मान अलाह जे नाले ते साईं थोरी माखी तॾी चई अलाह जे नाले ते थोरी माखी तॾी चई बा छा थो चए चई माखी थो घुरियां चई बाकी तो बोले हाँ चई घणी जाए चई थोड़ी दी हज़रत उस्मान फरमाया अल्लाह जे नाले तो घुरे वरी थोड़ी तो घुरे चवण सुभान अल्लाह अल्लाह जे नाले ते तो घुरे वरी थोड़ी तो घुरे तव्हां बि अल्लाह जे नाले ते सभु त कोन ॾींदा हो न हज़रत उस्मान फरमाया अल्लाह जो नालो ॾिसो वरी चवंदो थोड़ी वञ सॼो उठ माखीअ जो भरियल ॾिनो मां अल्लाह जे नाले ते खणी असां बि त सखी आहियूं न वॾा असांजी सखावत जुमी वारे ॾियारे 1000 जो नोट बि हेॾे खड़काईंदो 500 जो बि हेॾे 100 जो बि हेॾे हा 50 जो बि हेॾे 10 रुपया ॻोल्हे ॻोल्हे अहिड़ा चूंडे कढंदो जो क़ाइदा सां मूंखे न नक न टोपी हाणे मुला खे पाण साईं पियो मटाईंदो हाणे त वरी निकिरी पिया आहिनि इहे ठिकरीअ वारा हवा 10 रुपया बि निकिता आहिनि मां चवंदो आहियां अलाह करे इहे ठिकरी वारो को 1000 खनि निकिरे भल में माण्हू मस्जिद में उछले वञे हे फेराए 5 रुपया सॼी मस्जिद ॿुधे त जेको आहे सो साईं सखीअ 5 रुपया ॾिनई ओ दोस्तो तूं सखी कहिड़ो मां चओ सखी मोहम्मद हो ऐं मोहम्मद जा सहाबा सखी अहल बैत हा इमाम हा पर हज़रत उस्मान जी सखावत चओ न नालो गनी गनी जिंदूरैन हज़रत उस्मान एडो सखी मदीने जे मीर आमिना जे लोल इमामुल अंबिया तबूक जे लड़ाई जे लाइ ऐलान कयो वठ वञो चंदो खणी अचो सहाबा हज़रत अबू बकर साईं बि वियो उमर साईं बि वियो हर को पंहिंजो हैसियत तार लॻी पई मदीने जे मीर फरमायो अबू बकर जी मुंहिंजा सुण घणो छॾे आयो घणो खणी आयो उमर तूं ॾे घणो छॾे घणो खणी हलो उमर चयो सुण अधु छॾे आयो अधु खणी आयो अधु बचण जे लाइ अधु तव्हांजे लाइ साईं फरमायो अबू बकर तूं ॾे घर घणो छॾे अल्लाह ओ कब्र जा गैरतमंद मुसलमान हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो साईं जेको भी घर में हुयो मेरे ज़ेरे बुहारी ॾेई करे ज़रो बि न चयो तमाए सब तुंहिंजे अॻियां खणी आयो आया पाण फरमायो यार घर छा छॾे आयो चईं अल्लाह अल्लाह जे रसूल जी मोहब्बत छॾे आयो आहियां उस्मान जी मुंहिंजा साईं
घणो खणी आयो जागो था न घणो खणी आया चए 200 घोड़ा घणा घणा तव्हां कुकड़ बि 200 नथा चयो 100 वारी कुकड़ बि नथा चयो 200 घोड़ा मां तव्हांखां पुछां तव्हांजे कमर में अहिड़ो सेठ बि हूंदो जेकॾहिं अलाह जे नाले ते 200 कुकड़ियूं ॾे त ॾेई सघे थो सस्तो सस्तो आहे न ॾींदा न ॾींदा पाण फरमायूं घणो चईसीं 200 घोड़ा पाण फरमायूं अलाह वधायो अथई वधाए अलाह वधायो अथई वधाए चईसीं 900 उठ बि सामान सां भरे ॾिना 900 सही उठ हुजूर फरमायो अञा वधाए अॼु दानी पाण वेठो आहे त लाउड अहिड़ो थो हले जो चवां थो सॼी राति वाहे थो कयां अञा वधाए ख़ुदा जी ज़ात जो कसम कंबर जा ग़ैरतमंद मुसलमान अल्लाह हज़रत उस्मान सही वियो वञी करे कोतरी पे सगी भरे आयो हुजूर खे ॾिनई हदीस जा लफ़्ज़ यार मां पंहिंजी ॻाल्हि न कयां हदीस पाक में लिखियो पियो साईं उन रोकड़ सां हर खे हर मथे हर हीअं जीअं कंहिं शइ सां खेॾिजे मुंहिंजो साईं उन रोकड़ सां खेॾण पियो नबी से दुआ घुरी अल्लाह 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 उस्मान खे बरकत ॾे उस्मान
वो माखी दो थोड़ी घोड़े से सजो को उठ काए दे अल्लाह हम उस्मान के तो जन बंद कर मां भी जन बंद कया हुजूर फरमाए उस्मान पुत्र जी मुझा साई जिब्रील आयो ए सामो भी तो रब मोकले तो अल्लाह दो जाए उस्मान सा मुझो शर्त तुझी दुआ कबूल उस्मान जी आमीन कबूल मुझो शर्त अल्लाह दो जाए उस्मान के तो मुझे नाले दे जन बंद कर तमा भी मतो बंद करो भाई बड़ा बुयो शर्त दो घोड़े अल्लाह अल्लाह आए यार उस्मान जे को शहीद नूना रब जे नाले ते मंदिर बंद किया कर मके तो दुनिया में तू सिंगा दिवन दिवन इसबाउल जियान व किस्वतुल हुरियान व तिलावतुल कुरान एक गारिया मन दिया वो गाड़ा हो जाने अल्लाह जे नाले ते कपड़ा परायान यतीमन के गरीबन के मिस्कीन के बेनबर में गरीब हो जाने भूखे पेट हो जाने अल्लाह खनी नाले ते मानी का वो कायलन के या गाला दी दिया से रब के नाले ते मंदिर बंद किया गया अल्लाह हो जाए अल्लाह हो जाए जे तुम बंद न करने तुम्हारा को भी बंद न करो माए तू भी नहीं दे तमाम बधाई दो माए चलो सुभान अल्लाह नबी से फरमाया जेको के उघाड़े के अल्लाह जे नाले ते कपड़ा पाराए अल्लाह पट पटी हर जा वगा पाराई जन्नत जा पट पटी हर जा वगा अब उस्मान गोली दो हो गरीब मिस्किन हो घाड़ा उनके अल्लाह जे नाले ते लटा पाराई तुम करे सोचो पुटन के ये पंज पंज वगा ईद ते गरीब पाड़े में उघाड़ा न गर्मी जो ख्याल कई न सर्दी जो तो करे ही सोचो तुझे दस्तरखान के 70 किस्म जा तमाम है तो करे ही सोचो करे तो ये सोचो अरे गरीब जे घर में मानी अरे आहे अरे न अरे चूल्हे बरे सरे न अरे अटो अथ सरे न मुझे दस्तरखान के हेनो मानी हेनो चावल हेनो मुर्गी हेनो मच्छी हेनो अंब हेनो किस्म किस्म जा तमाम प्यार अरे कहे करो खा दो अरे न खा दो मदीने जे मीर फरमाए जे दुनिया जे अंदर के भूखा रखे अल्लाह जे नाले जे मानी खाई अल्लाह जन्नत जा तमाम खाई नबी से फरमायो हदीस तो पढ़ावा जे अल्लाह जे नाले ते ये ढुक पानी जो के दिनो न अल्लाह क़यामत जे ॾियारे शराबन तहूरा वारो शरबत तैयारी दे ख्याल करना के गरीबन के जेको हो जाई न अचे न साइल व अम्मा साइल फला तनहर अल्लाह तो फरमाया साइल के झड़क न दीजे अचे हदीस उस्मान खुदा जी ज़ात जो कसमा वडो सखी हो नबवी मस्जिद नबी से मक्को शरीफ मदीने आया मस्जिद सोड़ी नबी से फरमाया आए कोई पाले में प्लाटा खरीद करे मस्जिद हवाले करे मस्जिद की तौसीयत वधायो अब उस्मान साईं आयो 25,000 दिरहमन में प्लाट खरीद करे मस्जिद के हवाले कहे एडो सखी हो ईद जो दिन हुजूर फरमायो आशा मां वञा तो ईद नमाज पढ़ाइण चई साईं मोहम्मद अरबी जो दरवाज़ो गरीब ईंद मिस्कीन ईंद यतीम ईंद उघाड़ा ईंद पेट बुखाया ईंद मोहम्मद जे दरवाजे ते सही अटो भी न थई भाजी भी न मानी भी न गरीब जो अचन मां आशा वट पैसा भी कोन ने सही गरीबन जे लाइ छा पाण फरमायो आशा मां मोहम्मद जा भी दखीसा खोली कुछ न माके दुनिया न खपे चई सही पहुंचा दीनो पाण फरमायो आशा मां नमाज पढ़ण तो वञ रब पावे बंदोबस्त कंदो हुन मुझे सुने उस्मान के पतो भयो अजो ईद जो ॾींहुं भलाड़ो घर घर में मानी पाम अल्लाह जे दादरे नबी जे घर में अजो बाजी न भरी हिकु घर न 12 घर हज़रत उस्मान के ॾाढो दुख थियो खुदा जी ज़ात जो कसम वयो सखी मर्द त हुयो ताजर त हुयो मालदार त हुयो पैसे वारो त हुयो वञी 6 लाख
को जल्दी जल्दी में याद रखे शेला को सजीरा दुआ में प्यार थी मानी थी नमाज का बाद में जल्दी जल्दी एक बीबी जे दरवाजे मानी पूजाए अहल बैत जे दरवाजे तामी चले ओ मुझो अमलियो ओ मुझो अमलियो ओ मुझे साया जो भानियो ओ मुझो अमलियो हमारे घर में बबनिया महीनों भाग नदी भरे हमारे इतना तक ना कहो हमारे मां के ये ना पोता मोगनी दा कहो मां उस्मान जो ताजो न कर बैठो खादिम तो अल्लाह खुदा की जो कसम तवज्जो करो कंबल जा खैरतमंद मुसलमान नौजवान पक्को बोलो बुक्स को खोग में तारीफ पढ़ो वाक़या पढ़ो हदीस ते नजर करो मोहब्बत कर मदीने जे मीर जे सहाबा से हुजूर फरमाए फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबग़ज़ी अबग़ज़हुम खैरुल कुरून करनी सुम्मल्लज़ीन यलूनहुम सुम्मल्लज़ीन यलूनहुम खुदा की जो कसम हज़रत उस्मान सुनो नबी नमाज पढ़ी मस्जिद में आए सैयदा ताकरा आशा सिद्दीक रज़ी अल्लाह तआला दोस्त छेले जो मानी खनी मुझे संग जगह रखी पान मुर्गा आशा जी मुजाक कनो गई केर खनी आया साईं तुझे पुत्र उस्मान के पतो भेजियो अजनबी जे घर ते बाग न बरिया आओ एक बीबी जे दर ते वयो माने भी दई आयो माफी भी वठे पयो चाहे को अमरी एड़ी नौबत अचे न इशारो करने कयो ना को मोकली नु कयो अल नबी से फरमायो आशा ए मानी परे कर अगर मैं मां मोहम्मद को खाई दस हुजूर तो दुई अल्लाह ओ कंबर जा खैरतमंद मुसलमान मदीने जे वीर चयो मुजा मोल ओ मुजा अल्लाह अजो उस्मान एड़ो कम कयो गई उस्मान मके एड़ो वासी कयो गई मुजा मोल अजो मां मोहम्मद समीन ते उस्मान का राजी आया अल्लाह तू असद उस्मान का राजी थी ना तो जे सुभान अल्लाह या तो उस्मान सखी मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमा आए ना अली मुझो अली की थी नता जो सही हाने हाने लिसिया से अली मस्जिद में अब अली का दे अब मुझो मुर्शिद अली का दे मकान में अब मुझो मुर्शिद अली का दे रोड दे न न न अल्लाह तो फरमाए मुझो अली सोना तो अली के गोली ने अली रोड पे नजर नहीं दी तरह हम रुकान सुजदा अली अल्लाह जे अगिया या रुको में नजर नहीं दो या सजदे में पान फरमायो अची अचो अची आया या अली जी मुजस्सम कहते जिसे मस्जिद हजरत अबू बकर साईं या न तो उमर साईं अली साईं के चो तो मोहम्मद और न्याणी वेठी है नंढी न्याणी हथ से भली तो कौन थी आया पर मोहम्मद का संग घुर तदा दाड़ी जसे सामो किए कुरान चई गुर तो गन्ना न कंदो तू जो सौरा तो के पालियो थी सलाह उन नस हज़रत अली चयो सही फरमायो अली मुझो अली किथे जैसे मां मस्जिद में वठी आयो मां सोचिए तो अली जी साईं छा पियो करे जी से मस्जिद में पान फरमायो मां बाजी न्याणी फातिमा तो जेका मां मोहम्मद करीम जी नंढड़ी न्याणी मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो मां मोहम्मद करीम के रब बिशारत ॾिनी सय्यदतुन निसाई आलिल जन्नति फातिमा हुजूर फरमायो जन्नत जी औरतुनि सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा अल्लाह सही फरमाया अली मां मोहम्मद न्याणी तो के निकाह करे जान तो अबू बकर सिद्दीक उमर फारूक तुझे निकाह जा गवाह गई शाहिद गई शाहिद मुझे मुर्शिद अली छात चोला सुभान अल्लाह ते साईं इन लाए त मस्जिद में अल्लाह के को चवा के वो चवा
अल्लाह क्यों मुझे अल्लाह पाजे नबी जे रूह में रहम जो तमो जिन्यानी जो संग सदी तांगो सामो के हो कंबर वारो मुझे मुर्शिद अली वो तो जेके मदीने जे मीर सदे पाजी न्यानी पर रही है चौरा सुभान अल्लाह हाँ ओ दोस्तों साईं फरमाए वंजो कुछ वतई कि सिरिया सही सिरिया हजरत अली गरीब पैसा ना हो मिस्कीन हो बाकी बहादुर तो एडो हो कंबर वारो जो ओला का तलवार कंदो हो ना ओबरा का माओ पुत्री ने जने हो जो मुझे मुर्शिद अली के मुकाबले में अचे बहादुर एडो रुपया ना अल कुरान मा अली नबी ने फरमाया था अली कुरान सादा जाने कुरान था मुझे अली ओदे जाने कुरान अली ओदे हे वरी जाने दोहिड़ा ओदे असा नफरत वाली तकरीरू न पिया क्यों समझायूं था अज आया पुलिस वाला मां के हेरो परचो खणी लिखी दे त नफरत अंगे तकरीरू न कनी मां त असा कदा ही ना आयूं नफरत असा न फैलाईंदा हूं पर जे कुरान पढ़ंदा हूं पोइ कंहिंखे नफरत लगे तो उको ही लगेस हवा कुरान जंहिंखे न वणे भली न वणेस जो मुनाफ़िक खे न वणंदो मोमिन खे वणंदो न था ॻाल्हाए घणा त वरी अहिड़ा बद दिमाग़ अथई चई साईं मां ग्रामर पढ़ी आहे हिकिड़ो माण्हू मूंखे चए साईं हिकिड़ो चङो भलो चयो साईं मां ग्रामर पढ़ी आहे ताज मोहम्मद माना मटाई आहे अहमद रज़ा बरेली सही ग्रामर पढ़ी आहे वाहे वाह जवान तुंहिंजी सम्झ खे सलाम या त तूं ॼणतो छा जो तूं पढ़ियल आहे अंग्रेज जा ॿ लफ़्ज़ कोई पढ़े त छा मौलवी थी वियो छा वो 14 साल चौदा वेही तॾहिं सां ॿधा वेठा आहिनि हे मौलवी था थियनि तूं बसि अंग्रेजी ऐं किताब ॿ खणी करे मां मौलवी आहियां ताज मोहम्मद माना न मटाई आहे ताज मोहम्मद क़ुरान जी सच्ची माना कई हा हक़ देवबंद में थी हक़ उलमा देवबंद में आहे सितो न थी चढ़ियो न थी पंहिंजी आख़िरत न ईंदा घणेई माण्हू थिरंदा थिरंदा अलाए किथे भुॻा जिद में मां जमाए छॾींदुसि मुंहिंजो कमु नथो थिए कम जे करे तूं जमात में आयो कमु थिए न थिए तुंहिंजो ताल्लुक हिन क़ुरान सां अब्दुल जब्बार तुंहिंजी दावत ते न अचे त न अचे वञी पाण ॼाणे तूं क़ुरान खे छॾींदे तूं मस्जिद खे छॾींदे तूं जमात खे छॾींदे तूं ॾाढा ॻाल्हाईंदे जो ॾह ॼणा शाहिद आहिनि तुंहिंजे मथां बरमला हक़ जो जवाब भली लगे 100 दफा लगे उलमा देवबंद के खिलाफ कहजी ज़बान इस्तेमाल थी त मंजूर ना है उलमा के खिलाफ जही गाल है असा बर्दाश्त न करना से खुदा जी जान जो कसम उलमा देवबंद चंगी उलमा इस्लाम जो हक़ जी जमात है हक़ जी प्रचार करे भी कुरान की गाल उठाए नारे तकबीर शान मुस्तफा आलमन के दुश्मन थे अबू बकर साईं के पियो गारियूं ॾे को उमर साईं के पियो गारियूं ॾे को उस्मान साईं के को मोहम्मद मुस्तफा जे ख़त में नुबुवत जो गद्दार लॻो वेठो आहे ये उलमा जो बंदा जो हर मोड़ ते हर महाज ते जमीयत उलमा इस्लाम दिफा सहाबा जो महाज तो अचे उते जमीयत उलमा इस्लाम शान निशान बीठिया काजन सा मुकाबले के लाइ जमीयत उलमा इस्लाम शान निशान बीठिया हुकूमत ओ खुदा जी साजो कसम कादियानियो मता तव्हां समझो ही मुल्क असांजो ही तव्हां जे बी ॾाढे जो मुल्क न आहे जो ही मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जो मुल्क आहे कभी बर्दाश्त न कभी हर कया दोस्तों यहाँ तो सरे दुख तो थे उलमा के खिलाफ जबान इस्तेमाल न कयो नबी से फरमायो कुन आलिमन सब आलिम थी वञो आलिम न थिया तो मुतअल्लिमन सब तालिब बणजी वञो तालिबन जो दर्जो न मिलिया तो न और सामियन आलिमन जी कचहरी में वञो जी तहां ही आया हो इहो भी मौको नसीब न थो थे न और मुहिब्बन बना आलिमन सा मोहब्बत करना इन जमात में तो हुजन वला तकुन खामिसन मुझे सही फरमायो पंजी जमात में न जाए जो वेही आलिम के गालियों ने आलिम जी गिला करे आलिम जी शिकायत करे न न से क्या तो छाती नो फतहलक
فتهلك تباہ थी वेंदे बर्बाद थी वेंदे المرء مع من احب जॾहिं जंहिंसां मोहब्बत हूंदी हुजूर फरमायो सां गॾु हूंदो हज़रत उस्मान के नबी से फरमाया उस्मान अल्लाह तो के पहरियां न पाराईंदो खिलाफत माण्हू लाहिण जी कोशिश कंदा पर न लाहिजा न लाहे हज़रत उस्मान साईं जी हुकूमत हज़रत उस्मान साईं जे मथां वॾा इल्ज़ामात लॻी विया तकरबा परवरी पंहिंजा नवाज़े पियो हज़रत उस्मान साईं जी हुकूमत में मुखालिफन बगावत कई उस्मान इस्तीफा दे हुकूमत के छॾ पर मदीने जे मीर फरमाए त न छॾजांइ एॾी बगावत वधी वई जो हज़रत उस्मान साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पानी बंद ॿुधो पानी न ॾियो हज़रत उस्मान साईं जी मस्जिद में नमाज बंद नबवी मस्जिद में नमाज पढ़ना बागी न था छॾनि मुझो सोहणो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर उस्मान दे आयो सोना उस्मान बागन बगावत कईयो सोना उस्मान तव्हां जो पानी भी बंद पानी अचण न था ॾियनि सोना तव्हां खे मस्जिद में अचण जे लाइ भी वॾा जेको आहे बाक़ी तलवारूं खयूं भी थियनि सैयदु अमीरुल मोमिनीन वक्त जो हुक्मरान सोना उस्मान इजाजत आर्डर कर जारी लिखो हुकूमत दे लिखो पानी फौज दे जल्दी जल्दी न बागन के पकड़े करे इनके खत्म कयो वञे अल्लाह अल्लाह ओ कंबर जा मुसलमानों कदे सीने सा सोच हुक्मरान फौज ने मत आर्डर मुशीर आया सलाहकार आया इजाजत जा गुरन त मोकल देन इन बागन जो मुंडू लायो वारे वा यार उस्मान चवे तो अदाली सोनाली मदीने के नीर जा सौरली हमजुल वाली खुदा जी जातो कसम चवे तो मुझे मिठे मोहम्मद करीम जे ज़माने का वठी अबू बकर जे ज़माने में उमर जे ज़माने में अजो 12 साल मांखे भी गुजरी विया इन ज़माने के गुजरी या साल अज दुनिया ताई मुसलमान जी तलवार मुसलमान जे मुंडी कपण जे लाइ मियाण मान निकियो मां कीअं आर्डर कराया माण्हू कीअं माराया ओ मां मिठे मोहम्मद करीम जे शहर मदीने में जंहिंमें मुंहिंजो सोनो नबी घुमंदो हो जंहिंमें मुंहिंजो साईं घुमंदो हो उन शहर में मां खून रेज़ी कीअं कराया नदियूं खूह जूं कीअं वहाया पंहिंजे लाइ हेॾा छॾिया बि नथो मोहम्मद करीम चयो आहे त पुट न छॾजांइ छॾण जे लाइ वॾा वसा हलाईंदा न छॾजांइ छॾिया बि नथो नबी जो फरमान हेॾा मां खून बि न वाईंदुसि ख़ुदा जी ज़ात जो कसम आर्डर बि न हज़रत अली से ॾिठो उस्मान रज़ी अल्लाह ताला आर्डर जारी न कंदो फौज जो हुक्मरान जे आर्डर में हूंदी आहे आओ आर्डर थी वञे त पोइ तलवारूं बि थींदी आहे ईअं न आहे हज़रत अली वियो पंहिंजो प्राइवेट यानी पंहिंजा बचड़ा इमाम हसन हुसैन वञी चई ओ बचड़ा शहज़ादो तलवारूं खणी करे उस्मान जे दरवाजे ते वञो पुट बाग़ी जी बगावत करे बेहयाई कयूं बीठनि उस्मान आर्डर भी जारी नथो करे मूंखे ख़तरो मता बाग़ी को नुक़सान पहुचाइनि हज़रत अली जा बच्चा तलवार खणी उस्मान जे दरवाजे ते पहरेदार बीठा चवनि सुभान अल्लाह यानी हज़रत अली जा पुट हज़रत उस्मान साईं जा पहरेदार चौकी पे ये समझ मां त समझा तो ये ते इशारो ॾिनो रब त वञो हुसैन खे चई तो उस्मान जे कॉलेज में दाख़िला वठ 40 ॾींहं थिया त पाणी न मिलियो आहे बर्दाश्त कई वेठो आहे तूं ॾिस न छो त करबला मथो करबला ओ दोस्तो हज़रत उस्मान साईं जा 40 ॾींहं पाणी बंद हो 40 घणा ॾींहं 40 ॾींहं पाणी बंद
मां नौकर हां उन मौला हुसैन जो जंहिंजो 3 ॾींहं पाणी बंद, हुसैन जो 3 ॾींहं पाणी न मिलियो। पर हेॾे बि त नज़र करन मदीने जो मज़लूम आहे जॾहिं 40 ॾींहं पाणी बंद, पाणी न मिलियो। वक़्त जो हुक्मरान आर्डर करे हां त देर न, छो त आर्डर करे को त मुक़ाबिलो पियो थिए फौज सां, उहे बाग़ी लड़न पिया ऐं खून रेज़ी बि थिए। हज़रत उस्मान पियो चए त मां मिठे मोहम्मद करीम जे शहर में मुस्लमान जी तलवार मुस्लमान जे मथां हणण जी इजाज़त न ॾींदुसि, वरी पाणी न मिले मस्जिद में न। हज़रत उस्मान हिक ॾींहुं बि चयो ओ मदीने वारो, उहे ॾींहं याद न अथव, इन खूह जे लाइ मुंहिंजे साईं ऐलान कयो हो त जेको ख़रीद करे मुस्लमान जे हवाले करे रब जन्नत जा शरबत पिया ॾींदुसि। अॼु उन खूह जो पाणी मूंखे नथा ॾियो, तव्हांखे ख़बर न आहे नबी मस्जिद सोड़ी मुहम्मद ऐलान कयो आहे कोई बिलाल ख़रीद करे मस्जिद में दाख़िल करे अल्लाह जन्नत में घर ॾींदुसि। उहो बिलाल मां वरितो। अॼु न खूह जो पाणी तो ढुक मिले, अॼु न मूंखे मस्जिद में निमाज़ जी इजाज़त का ॾियो। अमीरुल मोमिनीन वक़्त जो हुक्मरान ये मथे ऐलान करे वरी हज़रत उस्मान आयो, कुरान जी तिलावत पियो करे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हेॾो अली जा पुट बहादुर जो शेर जा पुट बि शेर, जो शेर जा पुट बि बाग़ी ॾिठो त अलीअ जा पुट बीठा दरवाज़े ते, हिन पासे खां फिरिया ॿिए पासे खां चोरी। हज़रत उस्मान साईं जे बंगले जी चौधारी आया, भली तहां पुछंदो तो फौज भी थी पर आर्डर न हो लेडी आया। हलो उस्मान उन्हनि पंहिंजी राणीअ खे चयो नाइला 40 रात 39 रातियूं गुज़री वयूं, पाणी न मिलियो। नाइला अॼु त कोशिश कर मूंखे पाणीअ जो ढुक में कुरान खड़ियो इस्माउल जियानी व किस्वतुल उरियानी व तिलावतुल कुरान। उदाहरण के लता पाया ॾाढी ॻाल्हि वणे थी, बुखारन खे मानी खाराया ॻाल्हि वणे थी। अल्लाह जो कुरान हुजे जो तिलावत कया ॾाढी ॻाल्हि वणे थी। चलो सुभान अल्लाह। नाइला पानी बीवी साहब वही हिय करे पारे मां पानी जो ढोको खणी आई। पानी जो पारे मां कंहिं औरत खां अल्लाह जे नाले ते मुंहिंजो मुड़ुस खे 40 ॾींहं थिया पानी न मिलियो। अॼु पानी घुरियो अथई, वारो त कयो। हिकिड़ी माईअ पानी ॾिनो, लिकी लिकी अची उस्मान साईं खे पानी मिलियो। पाण फरमायूं नाइला रात आहे, रात चई सही रात जा किरणा खत्म, ॾींहं जा किरणा ज़ाहिर। रात वई ॾींहुं अची वियो, पाक फुटी वई। अल्लाह 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 अल्लाह। हलो उस्मान साईं फरमायो नाइला मां पाणी न पीअंदुसि, मां रोज़ो रखियो आहे। चो न सुभान अल्लाह। बीवी साहब अचे थी सही जोरावर आयो, अल्लाह जा बाना 40 रात अॼु तव्हांखे पानी न मिलियो आहे, मस्जिद मां पानी हथ करे आई आहियां, हाणे पानी नथा पियो। पाण फरमायूं रात हली वई, चई हा साईं पोइ मां रोज़ो रखियो आहे। हाणे कुरान जी तिलावत कंदे कंदे निंड अची, निंड एक सजी सजी रात हज़रत उस्मान साईं हिक जगह ते बीह करे मुसले ते बीह करे सजी रात हिक रकात में अल्लाह जो कुरान पढ़न। आयत जगह नथी अमन हुआ कानितुन आना लैल साजिदन व काइमा यहज़रुल आखिरत व यरजू रहमत रब्बिह कुल हल यस्तविल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। न तो जे सुभान अल्लाह। अरे यो हज़रत उस्मान साईं खां पुछो त आयत कंहिंजे बारे में नाज़िल थी आहे, चई आयत न थी आहे। इन आयत जा जेके बि मिसदाक आहिनि उनजो अॻवान हज़रत उस्मान।
हज़रत उस्मान साईं चयो नाइला मां कुरान जी तिलावत कंदे कंदे हीअं मूंखे थोरो झूठो अची वियो निंड में मिठी मोहम्मद जी ज़ियारत चओ न सुभान अल्लाह नबी साईं जी ज़ियारत थी नबी से पाण फरमायो पुटु उस्मान अॼु तुंहिंजे शहादत जो ॾींहुं अॼु बाग़ी तोखे क़त्ल कंद शहीद थींदे ओ पुटु उस्मान सुभाणे रोज़ो रखजा करीमा मोहम्मद सां गॾु जन्नत में अची कजा चओ न सुभान अल्लाह मां नाइला रोज़ो रखियो बीबी नाइल बीटीअ बाक़ीअ मथां बिद टपी करे हज़रत उस्मान साईं जे अॻियां क़ुरान पियो हो कमर जा मुस्लमान बाक़िन मुस्लमान जी ॻाल्हि पियो कयां वाणिया न काफ़िर न यहूदी न नसारा न हा मुस्लमान मुस्लमान अची करे क़ुरान खे जो लथायो या क़ुरान फिरी वरी उस्मान साईं जे अॻियां पियो छो त उस्मान जो प्यारो क़ुरान सां क़ुरान जो प्यारो उस्मान सां हिकिड़े जी माण्हू ॾाड़ीअ खां हथ विधो अमीरुल मोमिनीन न फौज आर्डर में आहे न ॾाड़ीअ मां हथ विझी छिके उनखे रोई चए थो तुंहिंजो पीउ हुजे हा तूं ईअं न करे तुंहिंजो पीउ हुजे हा तूं ईअं न करे वो हथ कढी हलियो वियो हिकिड़े ॿिए अची तलवार जो वार कयो बीबी साहब साल मो छा था तलवार आंगनूं बीबीअ जूं कटजी वयूं हज़रत उस्मान साईं मथे में धकु लॻो तलवार हज़रत उस्मान खां खून टमी पियो हज़रत उस्मान जो त प्यारो क़ुरान सां हो न क़ुरान खुलियो पियो हो फसयकफीकहुम अल्लाहु वहुव अस्समीउल अलीम हज़रत उस्मान जे खून जा कतरा क़ुरान जी इन्हनि आयतुनि ते क्या पया वो सिखो अल्लाह काफ़ी आहे उनजे लाइ ख़ुदा जी ज़ात जो कसम हज़रत उस्मान जे खून जा कतरा क़ुरान ते ओ कंबर वारो कम जो ॾियारो थींदो कंहिंजे शहादत जी शाहिदी बदर जो मैदान ईंदो कंहिंजे शहादत जी शाहिदी औद जो मैदान ईंदो कंहिंजे शहादत जी शाहिदी हुनैन जो मैदान ईंदो कंहिंजे शहादत जी शाहिदी करबला जी रेज़ार ज़मीन मिली मां उन मज़लूम ते कुर्बान वञा उन उस्मान ते कुर्बान वञा जंहिंजे लाइ नबी फरमायो लोगो अल्लाह जन्नत में हर नबी के पंहिंजो दोस्त ॾींदो हर नबी के पंहिंजो यार ॾींदो हर नबी के जन्नत में दोस्त ॾींदो पाण फरमाए मुंहिंजो दोस्त कुल नबी की न रफ़ीक व रफ़ीकी फिल जन्नत उस्मान पाण फरमायो मुंहिंजो जन्नत में दोस्त उस्मान हूंदो उनजे खून जा कतरा क़ुरान ते क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जे कोरट में हज़रत उस्मान जे खून जी शहादत जी गवाही तो अल्लाह जो क़ुरान मज़लूम मदीना मज़लूम मदीना नबी से ॾाढो प्यारो सखी सखावत में आला हयाओ में आला खुदा जी ज़ात जो कसम ज़िन्नूर जो लक़ब मुसलमानों नबी से फरमाए तहांजी साहब सां मोहब्बत मां मोहम्मद अरबी जे करे बुज़ भी मुझे करे तो उस्मान मदीने जे मीर जो दामादा मदीने जे मीर जन्नत जी 9 दफा बिशारत रनी बशर उस्मान बिल जन्नत हदीस किताब खोल खुदा जी ज़ात जो कसम उस्मान जे लाइ 9 दफा मदीने जे मीर जन्नत जी बिशारत रनी अज अहद कयो तो सहाबा सां मोहब्बत कयो अज अहद कयो तो सहाबा सां तो सहाबा असां जे अखियुनि जा ठार हाँ असां अबू बकर उमर उस्मान के न था सुञाणो असांजा माइट न आहिनि पर असां ॾिठोसीं त मदीने जे मीर हुन सां मोहब्बत कई आहे असां मदीने जे मीर जे करे हुन सां मोहब्बत कई चओ हुननि मदीने जे मीर जे मथां जानियूं कुर्बान कयूं आहिनि चओ असां सहाबा जे मथां जानियूं कुर्बान कंदासीं तो दोस्तों जो सहाबा का गुलाम है वो देवबंदियों का इमाम है असांजो इमाम आहे असां हुनजा नौकर ग़ुलाम आहियूं दोस्तो साहब सां मोहब्बत अहल बैत सां मोहब्बत ओ जे ॿुधो जन्नत में वञण जे लाइ ॿिनि परनि जी ज़रूरत अथव ॿुधो ओ मुस्लमानो जीअं कंबर में पखीअ खे उॾण जे लाइ 2 पर खपनि हिकु पर भॻल हूंदो पखी उॾी न सघंदो फेड़ खाईंदो किरंदो शिकारी हुनखे शिकारो कयूं हलियो वेंदो जे 2 पर सही हूंदसि त शिकारी हथ न ईंदो जन्नत में वञण जे लाइ 2 परनि जी
जी जरूरत है। एक पर थी मोहब्बत सहाबा, ॿियो पर थी मोहब्बत अहल बैत। रुगो सहाबा सहाबा अहल बैत सां मोहब्बत थी भी जन्नत न मिलंदी। रुगो अहल बैत सहाबा के गालियूं ॾींदे तभी जन्नत न मिलंदी। सहाबा सां मोहब्बत, अहल बैत सां मोहब्बत। खुदा जो कसम असांजो सहाबा अहल बैत जी मोहब्बत में इन जी दामन में असांजो हथ आहे। असांखे यकीन आहे त जी मोहब्बत असांखे जन्नत में ज़रूर वठी वेंदी। अल्लाह से रजब अली जे पुट खे सिहत ॾी, अल्लाह हिनखे पुट बख़्शे ॾी। अल्लाह हिन मुजाहिद जी हिन न जेको आहे चइबो साईं मुंहिंजे घरवारीअ बासबासी अहिड़ियूं मायूं तमामु थोरियूं आहिनि जेके क़ुर जूं बासबास वाइज़ जूं बासबास न त बि चवंदियूं आहिनि नर ॾे त नर ॾियां नर ॾे त नर ॾियां। वरी बि वीचारे खे चए थो साईं बाग़ में वफ़ात करे अल्लाह तोखे बख़्श ॾींदो, अल्लाह हिनखे सिहत ॾींदो। अबू बकर खे अल्लाह नाले जे सदके, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ओ पंहिंजे सहुरे जे नाले जे सदके अल्लाह ताला रजब अलीअ खे अल्लाह ताला पुट जी औलाद बख़्शे ॾे। खज़ाना रब वठनि। अल्लाह हिन मुजाहिद तुंहिंजे क़ुर खे दावत ॾिनी आहे। अल्लाह क़ुर जो वाइज़ करायो आहे। अल्लाह हिन ख़ैरात बि कई आहे। अल्लाह हिन जे ख़ैर खे क़बूल फरमाए। हिन जे माल में, रिज़्क़ में, उम्र में, सेहत में, अल्लाह घर में, हिन जे बच्चन में, अल्लाह हिन जे बच्चे खे सेहत कामिल आजिल मुस्तक़बिल नसीब फरमाए। असांजे दोस्त जी महिनत क़बूल फरमाए। हिन मस्जिद खे ता क़यामत आबाद फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या क़य्यूम व बिरहमतिका नस्तगीस। अल्लाह असांखे माफ़ फरमा, असांजी कमियूं कोताहियूं माफ़ फरमा। अल्लाह तू बीमारों की शफा दे कामिल आजिल। अल्लाह इन मस्जिद के आबाद फरमा। अल्लाह अदे रजब अली जी खैर कबूल फरमा। उनके बच्चे के सेहत दे। अल्लाह उनके बच्चों बख्शी अता फरमा, उनके हयाती अता फरमा। वो वडो थे आलिम थे, कुरान जो हाफिज थे, सभी मुसलमानों के लिए खुशी नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि वसल्लम।